ॿ ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन वक़्तु हुननि जे घर हालात तव्हां ॾिसो था, जेको असांजे इलाइक़े में कबायली तकरारुनि बाबति तफ़सीली तव्हां छा ॻाल्हि ॿोल कंदो ऐं ख़ुसूसन जेकाबाद पुलिस पारां हिन वक़्तु ताईं वारसनि खे जेको आहे केस बि दाख़िल न कयो वियो, न ई हुननि सां वारसनि सां राब्तो थियो आहे, त हिन बाबति छा ॻाल्हि? टाइम न्यूज़ जी महिरबानी। ॾिठो भाई, मां पहिरियां बि अर्ज़ु करे वियुसि त कानून को तव्हांखे नज़र अचे थो, कानून को जल्दी में सवलो को इंसाफ़ मिलंदो आहे। तव्हां पूरी सिंध में ॾिसो, उमर खां वठी उमरकोट खां वठी जामशोरे खां वठी खैरपुर नाथन शाह खां वठी पूरी सिंध ॾिसो, पूरी सिंध में काथे बि प्यार सां को कातिल गिरफ़्तार थिया आहिनि त पोइ हिते बि किथां गिरफ़्तार थींदा। कानून तव्हांखे काथे बि पूरी सिंध में नज़र आयो आहे त पोइ हिते बि कानून हूंदो। बाबा, कराची खां वठी कश्मीर ताईं अंधेर नगरी राजा चरबट वारो निज़ाम हले पियो। कानून दफ़न थी वियो आहे, कानून मरी वियो आहे। कानून जे नाले न DIG आहे, न IG आहे, न SP आहे, न कोर्टूं आहिनि, न जज आहे। ग़रीबनि जे लाइ कानून आहे ई कोन त को प्यार सां कानून मिले। कानून हुजे त ईअं हिननि खे गोलियूं मुंहनि में हणबियूं या बस्तुनि जा बस्त घुञाइनि या। 20 साल पहिरियां उहो बि इन्हनि ज़ालिमनि क़तल कयो, असांजो माइट हुयो ज़ालिमनि क़तल कयो हुयो, उहो पलांद अञा पियो आहे। पुलिस रेट में को हिननि जो ॿारो मुयो या को नंढो वॾो मुयो पुलिस मारियो हुयो, उहो ॾाणनि खे अॼु बि ख़बर कोन्हे को। उहो सियाली आहे, चवंदा आहिनि पलान पुराणो कोन्हे। तव्हांजो हिननि ॾोह कहिड़ो कयो त हिन क़तल कयो? दाऊं करनि था त असांजो उन ॾाण सां बि वास्तो कोन्हे, असां बखराणी आहियूं, असां फलाना आहियूं, पर कानून जो को बि कोन्हे।